मां ॾाढी बुख लगी है। मानी तो तैयार कई थी ना। मानी त कॾो की तैयार पई आ, यको इंतजार पई कयां। ही अचण में देर छो कयो? मां ॿार न खड़पील जो किस्सो खयो और खोटे ही कोन पो। बाबा जो किस्सो कॾहिं खणंदा हुआ? अम्मा तुझी ठकी भली आहे। भली त ऑफिसर जे अॻियां तुंहिंजा बि पोल पधरा थियनि। ऑफिसर के ख़बर पवे न त इन अच्छी ॾाढ़ी में तूं कहिड़ा वापार कंदो तो वती। अच्छे अबा मानी खा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अज मुझी मानी जो वारो तव्हां जे घर आहे। तव्हां मूंखे विसारे छॾियो आहे। अरे अरे अबे तू के बिना मल अचणो अच अच। काका जल्दी मानी शुरू कर, न त बाबो सभई मानियूं खाए वेंदो। काका तू भी यादगिरी त ॾियारींदो कर। असां मानी खाई वञूं ऐं तूं वती सॼी रात असांखे पिटींदो। पिटण जी आदत न आहे काकी, बुख कटण जी आदत पइजी वई आहे। टिबा जंहिं घर में तोखे मानी जो वारो हुजे न, सिजो भरे उते पहुची वञ, मनी कुनीअ जे मथां चढ़ी वे। माइन जी ख़बर कान अथई कि कुनी जे वेझो अच चवंदियूं असांजो मर्दनि खाधो आहे जो तूं अॻे अची पातो ई। हीअ दादा शाबाश अथई। मूंखे ॿुधाए तोखे अॼु ॾींहं ताईं कंहिं घर मां मानी न मिली आहे? अचण जो दाऊ छो थो करी? अदी बेबुल तूं नाराज़ न थी, मां मिड़ी पे ॻाल्हि कई। काका टिबा जेकॾहिं न तूं शादी करी आहे त हिन वक़्तु असां जेतिरा तो वटि पुट हुजनि हा। वक़्तु गुज़री वियो आहे, बाक़ी चंद घड़ियूं सो बि गुज़री वेंदियूं। दुआ कर बाक़ी चंद ॾींहं इज़त सां गुज़री वञनि। हाणे वञी क़बर सां हलां उलंदुसि, मुंहिंजी शादी क़बर सां ई थींदी। बाक़ी हाणे कहिड़ी शादी करणी आहे हिन उमिरि में? काका टिबा आख़िर तो शादी छो न कई? पुट टिबे जो वॾो दास्तान आहे। उताक ते हलंदासीं न त तोखे सॼी ॻाल्हि ॿुधाईंदासीं, पोइ तोखे ख़बर पवंदी टिबे जी शादी न करण जो सबबु छा आहे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।